अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा शहमीर हाणे ज़रली खे बचाए वठंदो। छा शम्स हाणे ज़रली जो सॼो पतो वठी शहमीर खे ॿुधाईंदो। छा रेस खान बहादुर शाहनवाज़ खे ॻोल्हींदो रहंदो। छा सालह हाणे बिजार खान सां जंग कंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अवां जो बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा शहमीर जेको आहे चांड्रोकी जे चवण ते डॉक्टर ॾे फोन कंदो। मतलब त डॉक्टर सां राब्तो खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे त तूं ज़रली खे बचाइण जी कोशिश कर। जेकॾहिं तो ज़रली खे का बि नुक़सान पहुचायो त पोइ उन जो ज़िम्मेवार तूं आहीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शम्स जेको आहे शहमीर खे ॿुधाए छॾींदो। शहमीर खे चवंदो ज़रली जी फ़िलहाल हारी का बि ॾिस पतो न आहे। उन जो ॾिस पतो पियो त मां तव्हांखे ज़रूरु इतलाह कंदसि। शहमीर चवंदो त शम्स तूं होशियार थी रहिजां। ईअं न थे जो मतां रेस बहादुर खान ज़रली खे का नुक़सान पहुचाए पंहिंजे हथां या डॉक्टरनि जे हथां। जेकॾहिं तोखे हर कम ताईं होशियार करे रहणो पवंदो। शम्स चवंदो त में तूं बेफ़िक्र थी रहे ऐं इहा लापरवाही त कॾहिं बि न करे सघंदसि। ज़रली जे मथां इहो ज़ुल्म थियण बि कॾहिं न ॾींदसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस खान बहादुर ऐं शिरोज खान घणो परेशान हूंदा। रेस खान बहादुर चवंदो शिरोज खान तूं इहा सोच त शाहनवाज़ काॾे वियो, हू आख़िरकार काॾे गुम थी वियो। शिरोज खान चवंदो त बाबा जाथे बि लिखे ऐं जाॾे बि वञे पर हू असांजी अख खां कॾहिं बि परे नथो थी सघे। मां उनखे हिकु न हिकु ॻोल्हे अव्हां जे साम्हूं ज़रूरु आणींदसि। रेस खान बहादुर चवंदो त अगरि जेकॾहिं तूं उनखे हथु करे वठी थो त पोइ उनखे असां मारे ऐं चांड्रोकी जी शादी तोसां कराईंदासीं। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। फिरोज खान चवंदो त बाबा मां हाली फ़िलहाल उन सां निकाह कंदुसि, बहरहाल पोइ अॻिते हली उनखे मां छॾे ॾींदुसि। छो इहो मुंहिंजो शौक़ु न आहे त मां उन सां शादी कयां। बहरहाल मां उनजी बर्बादी करण लाइ उन सां शादी करे सघां थो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सालह हाणे माट करे कोन वेंदो ऐं पंहिंजो हथियार खणी घरां निकिरी पवंदो ऐं सोढा खे चवंदो सोढा त अगरि तोखां जल्द जेतिरो थी सघे त तूं मुंहिंजो साथ ॾे। अगरि तेकॾहिं तो मुंहिंजो साथ न ॾींदो त पोइ मां इन फिरोज खान खे पाणे मारे ईंदुसि। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी। अव्हांखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।